दोस्तो हक़ मौजूदु। दोस्तो अॼु असां पाण सिंधी ॿोलीअ जे अल्फ़ाबेट ते कुझु ॻाल्हाईंदासीं। सिंधी ॿोली जे अल्फ़ाबेट में जंहिंखे असां लिपि बि चवंदा आहियूं या सूर तख़्ती बि चवंदा आहियूं, उन में तक़रीबन 52 अखर आहिनि। ऐं उन्हनि 52 अखरनि में कुझु अहिड़ा अखर आहिनि जिन जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं। उहे तक़रीबन 5 अखर आहिनि ऐं उन्हनि में हिकिड़ो ञे आहे, ॿियो ङे ऐं टियों णे आहे, चोथों ड़े आहे, पंजो हमज़ो आहे। 5 अखर आहिनि। हाणे इहे 5 अखर जेके आहिनि इन्हनि जा जेके असां जॾहिं इन्हनि खे ॿिया 2 अखरनि जा त लफ़्ज़ आहिनि, 2 अखरनि सां जेके लफ़्ज़ शुरू थियनि था, बाक़ी ही जेके 5 अखर आहिनि इन्हनि सां सिंधी ॿोलीअ में इन जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे सिंधी पटीअ में नथा पढ़ाया वञनि, जेको ग़लति आहे। असां उन बारे में थोरो ॻाल्हाईंदासीं, छो जो इहे जेके 5 असांजा अखर आहिनि इन्हनि में बि इन्हनि सां बि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके शुरू थियनि था ऐं उहे पढ़णु घुरिजनि। त जीअं मिसाल हिकिड़ो ड़े लफ़्ज़ु आहे त असां उनखे पढ़ाईंदा आहियूं ड़े माड़ी, जेको ग़लति आहे। ड़े सां ड़े माड़ी त कोन थो थिए, त मीम माड़ी त मीम सां शुरू थिए थो, त उनखे असां ड़े माड़ी कीअं पढ़ाए सघूं? बिल्कुलु ग़लति आहे। ऐं अहिड़ी तरह असां वण आहे उनखे ड़े वण कीअं पढ़ाईंदासीं? इहो बि ग़लति आहे। ड़े वण पढ़ाइण बि ग़लति आहे। ऐं जेकॾहिं मुञ लफ़्ज़ु आहे त उनखे ञे मुञ ञे सां असां इहो बि ग़लति आहे। ठीकु आहे न। ऐं इहे लफ़्ज़ जेके बि आहिनि या ङे आहे, ङे सिंग, उहो बि ग़लति आहे। ऐं इहे हमज़ो उन सां बि, पर जॾहिं त इन्हनि अखरनि जा लफ़्ज़ आहिनि सिंधी ॿोलीअ में, त असांखे उन्हनि अखरनि उन्हनि ई लफ़्ज़नि सां माण्हू ॿारनि खे पढ़ाइणु घुरिजे। ऐं इहे अखर मूंखे सम्झ में नथो अचे त इहे सिंधी ॿोलीअ मां ईअं सिंधी ॿोली सां इहा छो माना नाइंसाफ़ी कई वई आहे। ऐं इहो मुंहिंजो हिकिड़ो थोरो अंदाज़ो आहे, जेको मां पंहिंजे तरफ़ां हिकिड़ो अंदाज़ो लॻायां थो, त जीअं त असांजे ॿाहिरि ॿियनि क़ौमुनि असां ते कब्ज़ा कया, असांजे मुल्क ते कब्ज़ो कयो, पोइ उन्हनि पंहिंजियूं ॿोलियूं असांजे मरण जी कोशिशि कई, या वरी असांजी ॿोलियुनि जा लफ़्ज़ उन्हनि खे सम्झ में न पिया अचनि, त हुननि पंहिंजे हिसाब सां असांजी अल्फ़ाबेटियूं ठाहियूं, असांजूं पटियूं ठाहियूं, पोइ उन पंहिंजी मर्ज़ी सां असांखे उहे अखर सेखारिया, असांजे मथां नाफ़िज़ कया। पर कुझु माण्हुनि क़बूलिया, कुझु माण्हू न क़बूलिया, उहे पंहिंजे हिसाब सां कंदा हुआ वीचारा। पर जीअं त असां सां पहिरियों अरबन जे दौर में थियो, त हाणे अरबन जे दौर में थियो, उन खां पोइ वरी असां अंग्रेज़ मथां आया, त अरब त आया, अरबन सां गॾु पोइ वरी सभु सिंधी जे मुसलमान थी विया, त पोइ उन अरबन जे हुकूमत जे असर जे करे, कुझु वरी ॿिए कंहिं असर जे करे, मज़हबी असर जे करे उन्हनि जेकी अखर जेके आहे उन्हनि जा उहे जेके लफ़्ज़ बि शुरू पिया थियनि, छो जो उन्हनि खे ग़ैर सिंधियुनि खे उचारण न पिया अचनि, त उन्हनि जी मोहबत में करे उन्हनि जे करे वरी हिननि उहे लफ़्ज़ ई ठाहिणु ॿिए तरह शुरू कया। त जीअं मिसाल ड़े आहे त ड़े खे ड़े माड़ी पढ़णु शुरू कयूं, छो हाणे अरबीअ में या अंग्रेज़ीअ में अहिड़ो को अखर लफ़्ज़ ई कोन्हनि के जेके ड़े सां शुरू थियनि, या णे सां शुरू थियनि, या ञे सां शुरू थियनि, त पोइ उन्हनि जे करे बि असांजी ॿोलीअ सां इहो सॼो माना इहो असरु थियो आहे। ऐं उहो जेको ग़लति आहे, ज़ाहिर असां बि मजबूर, असांजी क़ौम उन ज़माने में मजबूर हुई, ॿाहिरि हुकुमरान ॿिया हुआ, जीअं उहे थापियुनि पिया, जीअं हुकुम कनि पिया, ऐं माण्हू वीचारा क़बूलु कनि पिया। पर हाणे ईअं न थियणु खपे। हींअर असां घटि में घटि कुझु त थोरो घणो त कुझु आज़ादु आहियूं, घटि में घटि थोरो त असांजे पंहिंजे बस में आहे, या असां वटि ॿियूं मीडियाऊं आहिनि, त माण्हुनि खे सम्झाइणु खपे त न बाबा ईअं ग़लति आहे। ऐं उस्तादनि खे त असां ख़ासि तौरु चवंदासीं त बाबा तव्हां सिंधी आहियो ऐं तव्हां ॻाल्हि खे सम्झो बि था, सम्झदार आहियो, ऐं असां वटि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, ऐं असांखे उहे पंहिंजे ॿारनि खे उहे लफ़्ज़ सेखारणु खपनि। ऐं इनशा ताला इहो सभु सही थी वेंदो। माण्हू उमेदु रखे सुठी, ऐं असांजो कमु आहे कोशिशि करणु। पोइ जेके हर 2 माण्हू मुखालिफ़ हूंदा, 2 पंहिंजा दलील ॾींदा, 2 पंहिंजा सबब ॿुधाईंदा, पर जेको असांखे माना जेको सही थो लॻे असां उहो पंहिंजो रखंदासीं, पंहिंजो जेको बि असांजो मौक़िफ़ असांजे अॻियां सही आहे। त उहो हाणे मां हिन वीडियो में तव्हांखे थोरो सम्झाईंदुसि। त इनशा ताला पहिरियों त असां
हिकु लफ़्ज़ ते ॻाल्हाईंदासीं, सॉरी हिकु अखर ते ॻाल्हाईंदासीं। ख़ासि तौर ते हिकिड़ो अखर आहे, जीअं मिसाल अणे आहे, पहिरियों असां उन लफ़्ज़ अखर ते ॻाल्हाईंदासीं। हाणे अणे लफ़्ज़ जेको आहे निजी सिंधी अखर आहे। ऐं हाणे ॾिसो, अणे अरबन वटि बि कोन्हे, अणे अंग्रेज़नि वटि बि कोन्हे, पोइ उन्हनि वरी पंहिंजे हिसाब सां तव्हां जेके अणे जा लफ़्ज़ आहे उन ॿिए तरह माना पढ़णु शुरू कयो। या त कुझु माण्हू थी सघे थो ॿाता हुजनि, उनखे अणे प्रोनाउंसिएट करणु न ईंदो हुजे, पोइ उन्हनि अणे पंहिंजे हिसाब सां ठाही आहे। त ख़ैर, पर इहो ग़लति असांखे अचे थी न भेण, असां वेठी ॻाल्हाए अणे सां। त इन करे जो हाणे जीअं अणे जा सिंधीअ में कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असां तव्हांखे हींअर ॿुधाईंदासीं, ठीकु आहे न। पहिरियों हाणे इनशा ताला तव्हांखे सॼी सम्झ में अची वेंदी। हाणे जा जेको पहिरियों असां वटि हिकिड़ो अखर आहे णियाणियूं, असां उनखे अणे णियाणियूं पढ़ंदासीं त सही थींदो। त उनखे असां उन जॻह ते अणे खे असां छो पढ़ायूं अणे जो वणु, या अणे खण, या अणे हण, असां ईअं छो पढ़ायूं। जॾहिं असां वटि लफ़्ज़ु आहे अणे णियाणियूं, असां वटि ॿियो लफ़्ज़ु आहे अणे णियाणो, टियों लफ़्ज़ु आहे अणे अणसणलो करणु, अणे अणसण, अणे अणम, अणे लूणु, अणे अणणु। असां वटि इहे सभु लफ़्ज़ आहिनि। असांखे छा आहे जो असां ते ॿियनि हुकुमरानियूं कयूं ऐं उन असांजे मथां पंहिंजो अल्फ़ाबेट पंहिंजे हिसाब सां ठापियूं, उन करे इहे थियूं। त हीअ लफ़्ज़ आहिनि सभई। ऐं त असां उस्तादनि खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे हीअ जेको आहे तव्हां शागिर्दनि खे सेखारियो, पहिरियां ॿिए शागिर्दनि खे सेखारियो, त इनशा ताला जेके बि ईंदा नसल हूंदा पोइ सभु लफ़्ज़ इहे चङी तरह पढ़ंदा। जीअं असांखे सेखारियो, असां हिकु दफ़ो सिखी वियासीं, त अहिड़ी तरह जेको नओं नसुलु ईंदो त ख़ासि तौर ते सिंधी उस्तादनि खे ऐं उन्हनि खे असांजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे इहे अखर ऐं हीअ लफ़्ज़ पढ़ायो। पहिरियों हाणे हिकिड़ो जीअं लफ़्ज़ु आहे अणाणियूं, त अणाणियूं छाखे चइबो आहे। पहिरीं ॻाल्हि त अणाणियूं उनखे चइबो आहे जीअं सिंधी अखरनि में जेका अणे अखर ईंदो आहे न, मिसाल पढ़णु, वञणु, लिखणु, उथणु, त इन लफ़्ज़नि सभिनी जे पुठियां अणे अणे जेका आहे अणे, इनखे ऋण चइबो आहे, ऋण, पर उनजो जमा थींदो अणाणियूं, अणाणियूं। त भाई मिसाल जीअं मिसाल कंहिंखे चइजे यार तूं जेको जुमिलो लिखाए हिन में अणाणियूं न, अणाणियुनि वारा ॾाढा लफ़्ज़ आहिनि। इन मिसाल माना इहो ॾिबो त अणे जेको आहे इहे अणाणियूं। त अणे जो जेको अखर आहे उनखे जमा जी शिकिल में उनखे अणाणियूं चइबो, पर जॾहिं सिंगल असां वाहिद लिखंदासीं त सिंगुलर में लिखंदासीं त उनखे चइबो णूण, अणे खे चइबो आहे। ॿियो अणाणो, त असां अणाणो छाखे चइबो आहे। अणाणो माना कर मिसाल सिंधीअ में हिकिड़ो इन में माना सिंधी में इन लफ़्ज़ जी माना दाल जेका हूंदी आहे, दाल हुजे या चणा हुजनि, कुझु बि उन विच में कोई अहिड़ो सख़्तु दाणो हूंदो आहे जेको टुटंदो ई न आहे, जेको टुटे ई न बिल्कुलु, उनखे माना दाणे खे अणो चवंदा आहिनि। ऐं अहिड़ी तरह वरी हाणे केमिस्ट्रीअ में बि जीअं हूंदो आहे, एटम हूंदो आहे या मालिक्यूल हूंदो आहे, उनजा माना जेको उन जो जेका चार्ज हूंदी आहे, उनखे एटम जी चार्ज, उनखे इंग्लिश में त आयन चवंदा आहिनि, पर सिंधीअ में असां उनखे अणो चवणु शुरू कयो आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे त नवां नवां लफ़्ज़ ठहंदा बि आहिनि, या का ख़राबु ॻाल्हि कान्हे का। ॿोलियूं पंहिंजे असां अंदाज़ में ठाहियूं, ॿिया लफ़्ज़ त असां ठाहिया आहिनि पंहिंजी तारीख़ में, ॿियनि ॿोलियुनि मां वरिता आहिनि न। मिसाल ॿोल आहे, ऐं हाणे ख़बर त न आहे कहिड़ी ॿोली आहे असांजी, मिसाल हिकु आम माण्हू खे ख़बर त कान्हे, पर संस्कृत में हिंदी में बोल चवंदा आहिनि, ठीकु आहे न। गिलास आहे या ॿिया कहिड़ा लफ़्ज़ असां ठाहिया आहिनि। त अहिड़ी तरह असांखे खपे त पंहिंजी ॿोलीअ खे तरतीब सां इज़त वारे तरीक़े सां रखूं। त अहिड़ी करे असांखे जेके ॿिया लफ़्ज़ ठाहियूं था, ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ आहिनि त असांखे ठाहिण बि घुरिजनि। अच्छा, ॿियो लफ़्ज़ु आहे अणसरलो कणु, माना जेका रछ हूंदी आहे, माणा जेके इस्तेमालु कंदा आहिनि शिकारनि में या ॿेड़ियुनि ते वग़ैरह ते, उन रछ में रखियल तख़्ता मथे खणी उछलाइण खे चइबो आहे अणसरलो करणु। अच्छा, टियों वरी लफ़्ज़ु आहे अणसणु, माना सिज जो तपणु या कुरकणु या गोड़ करणु, माना सिजु तपी वेंदो आहे उनखे अणसणु, ठीकु आहे। ॿियो अणम, अणम इहो ज़मीर ग्रामर में ज़मीर आहे, जीअं मूंखे या पाण खे, ठीकु आहे न। त इहे जेके माना उनखे चइबो आहे अणम। ऐं अणूण, इहो साॻियो जो अगरि मथे तव्हांखे असां ॿुधायोसीं त उचार करण में जेको अणे जो अखर हूंदो आहे उनखे माना अणे खे उनखे अणूण खे अणे खां अणूण चइबो आहे। ऐं उन वरी ॿियो उनजे लफ़्ज़ सिंधी में ॿी माना आहे हिकु क़िस्म जी अछी मिटी,
त उनखे चइबो आहे अणुण। ऐं ॿियो रणु माना हिकिड़ो गाह जो हिकिड़ो क़िस्म आहे सिंधीअ में। त माण्हू ॻाल्हाइनि था, किथे ॻाल्हाईंदा हूंदा, ॿारड़ियुनि में कनि था, तॾहिं त जिन माना जिन माण्हुनि जी जॾहिं डिक्शनरी में लिखिया आहिनि लफ़्ज़ त उन्हनि ज़रूरु ॿुधाइनि या इस्तेमालु कया आहिनि किथे, त तॾहिं त लिखियो आहे। त रण त अहिड़े ई अखर सां जेके लफ़्ज़ शुरू थियनि था, इहे सभई तव्हां हींअर इन तव्हां वीडियो में ॾिसंदा हूंदव। ऐं असांजे उस्तादनि खे बि गुज़ारिश आहे त पहिरियों अहिड़े वारा जेके लफ़्ज़ आहिनि त उन्हनि ते ध्यानु ॾियनि ऐं छोकिरनि खे प्राइमरी में अहिड़े वारा अखर पढ़ाइनि। असां उन खां अलावा ॿिया लफ़्ज़ ॿिया अखर ॿिया आहिनि, उहे असां वरी ॿियो वीडियो में सम्झायूं था। पर हीअ हाली हिकिड़ी अरिड़हं जा जेके मूं हीअ लिखिया आहिनि, इहे सभई इनशा ताला तव्हां उस्तादनि जी तावन सां ऐं सिंधी माण्हुनि जी ॿियनि सिंधी अदीबंदा लिखंदड़ लिखण पढ़ण वारनि माण्हुनि जी तावन सां जेके पंहिंजी ॿोली सां प्यारु कनि था, जिन खे सिंधी ॿोली सां मोहबत आहे, त महिरबानी करे हिन लफ़्ज़ हिन अखर खे तरीक़े सां ऐं इज़तारे तरीक़े सां इस्तेमालु कयो। अणे वण या अणे हण या अणे खण इहो ग़लति आहे। महिरबानी करे इनखे इस्तेमालु न कयो ऐं इज़तारे तरीक़े सां इस्तेमालु कयो। इनशा अलाह ताला तव्हांखे असांजी वीडियो सम्झ में आई हूंदी त अणे जो अणे जा कहिड़ा लफ़्ज़ आहिनि। वधीक वरी त वधीक ॿी तव्हां वीडियो में मिलंदासीं ऐं हिनखे पंहिंजी महिरबानी करे पंहिंजे उस्तादनि खे वरी बि मां गुज़ारिश कंदुसि, महिरबानी करे इहे तव्हां सिंधी शागिर्दनि खे प्राइमरी में पढ़ाइणु शुरू कयो। ऐं जेके वरी ॿिया ॿियनि क्लासनि में ॿिया आहिनि था उन्हनि खे बि सेखारणु शुरू कयो प्राइमरीअ में, त उहे जल्दी सिखंदा त वरी ॿियनि खे ॿुधाईंदा। महिरबानी, थैंक्यू सर।